योगेश्वर खेमनाथ स्वामी जी जीवन नाले प्रेमीअ सां तमामु घणी मोहबत ऐं रास हूंदो हो। जीवन योगेश्वर साहिब जिन खे घोड़ीअ ते सवार करे सॼो शहर घुमाईंदो हो ऐं साईं जिन जीवन ते तमामु घणा प्रसन्न हूंदा हुआ। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे त जीवन चयो त साईं मूंखे लुंगीअ जी पग पारां। बसि चवण जी देरि हुई। योगेश्वर साहिब त मस्तो मस्त हुआ। छा कयाऊं जो मढ़ीअ जे पासे में हिकु भाई बंद जो कपिड़े जो दुकानु हो। उतां वञी करे लुंगी खणी पंहिंजे मुबारक हथनि सां जीवन खे पग ॿधियाऊं। उते त्रिपणी नाथ जेको योगेश्वर साहिब जो चेलो हो ऐं मढ़ीअ में नाथ थी वेठो हो, हू कुझु दुनियावी क़िस्म जो माण्हू हो। तंहिं जीवन जी पग लाराए वापसि उन भाई बंद खे ॾिनी ऐं जीवन खे कुझु घटि वधि बि ॻाल्हायई, जंहिं ते योगेश्वर साहिब खे तमामु घणो ॾुख पहुतो। त्रिपणी नाथ एसि ताईं बि बसि न कई ऐं खेमनाथ स्वामी जी शान में बि गुस्ताखी कयई। उन ते योगेश्वर साहिब जिन खेसि शराब ॾिनो त ऐं त्रिपणी, तुम्हें इस आस्थान बल्कि इस शहर में समाधि नहीं मिलेगी। ऐं थियो बि ईअं। गुरू जा वचन सच साबित थिया ऐं वरांङे खां पोइ त्रिपणी नाथ पंहिंजो आश्रम छॾे वञी हिंदुस्तान पहुतो ऐं उते चोलो छॾे आई, जंहिंखे ॿारमेड़ में समाधि ॾिनी वई।